बीमारी हुजे या ज़ख़म, इंसाननि लाइ अस्पतालूं मौजूद आहिनि, पर जॾहिं जानवर बीमार थियनि था त उन जे इलाज जो इंतज़ाम किथे हूंदो आहे। कराची जे रिचमंड क्राफोर्ड एनिमल अस्पताल अहिड़नि ई जानवरनि लाइ हिकु अहम तिबी मर्कज़ आहे। हिते रोज़ाना मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जानवर इलाज लाइ आंदा वञनि था, जिन में पालतू ॿिलियूं, कुता, पखी ऐं ॿिया जानवर शामिल आहिनि। नालो डॉक्टर चंद्र कुमार आहे। मां हिते इंचार्ज आहियां आरसी वेटनरी हॉस्पिटल जो। ऐं असां वटि रोज़ानो तक़रीबन 100 खां मथे जानवर हूंदा आहिनि। 100+ OPD हूंदी आहे ऐं राउंड ओ क्लॉक असां वटि डॉक्टर हूंदा आहिनि, सुबुह खां शाम ताईं। तव्हां पाण बि ॾिठो। ऐं ज़्यादातर असां वटि पेट्स ईंदा आहिनि। पेट्स जेके आहिनि उहो ऐं स्मॉल एनिमल्स जेके आहिनि उहे, जंहिंमें शीप गोट वग़ैरह इहे ईंदा आहिनि ऐं तक़रीबन 100 खां मथे हूंदा आहिनि। हिते असां वटि टोटल सर्विसिस आहे। टोटल असां वटि सर्जरीज़ थींदियूं आहिनि, डायग्नोज़ थींदो आहे ऐं असां वटि ट्रीटमेंट प्रॉपर थींदी आहे ऐं अल्ट्रासाउंड थींदो आहे। इहे सभु सहूलियतूं असां वटि आहिनि तक़रीबन। कंहिं बि जानवर जे इलाज जो पहिरियों मरहलो उन जी बीमारी या ज़ख़म जी तशख़ीस आहे। डॉक्टर जानवरनि जो मुआइनो कनि था, उन जूं अलामतूं सम्झण जी कोशिश कनि था ऐं पोइ उन मुताबिक़ इलाज जो फ़ैसिलो कयो वञे थो। पर जानवरनि जी इलाज इंसाननि जे इलाज खां मुख़्तलिफ़ आहे। हिते मरीज़ पंहिंजी तकलीफ़ ॿुधाए नथो सघे। डॉक्टर खे जानवर जे रवैये, जिस्मानी अलामतुनि ऐं मुआइने जी बुनियाद ते अंदाज़ो लॻाइणो पवे थो त मसइलो कहिड़ो आहे। हिन वक़्तु जेके बीमारियूं हलनि थियूं ऐं डॉग एंड कैट्स में जेको आहे सो वॉमिटिंग थी अचे असां वटि, डायरिया जा केसिस तमामु घणा आहिनि ऐं फूड पॉइज़निंग जा केसिस घणा था अचनि। मोस्टली जेको आहे सो हिट एंड रन जा एक्सीडेंटल केसिस घणा था अची वञनि। को बाइक लॻी वई कंहिंखे, को बिल्डिंग तां किरी पियो, को अहिड़े तरीक़े जा केस असां वटि घणा ईंदा आहिनि। हिते रुगो आम बीमारियुनि जो इलाज ई न कयो वेंदो आहे, पर अहिड़ा जानवर बि आंदा वञनि था जेकी हादसनि में ज़ख़्मी थिया हुजनि या जिन खे फ़ौरी तिबी इमदाद जी ज़रूरत हुजे। अहिड़नि केसनि में डॉक्टरनि जे लाइ वक़्तु ऐं दुरुस्त फ़ैसिलो ॿई अहम हूंदा आहिनि। हिन अस्पताल जो हिकु ॿियो अहम पासो नवनि डॉक्टरनि ऐं ट्रेनी डॉक्टरनि जी अमली तरबियत पिणु आहे। हिते तरबियत हासिल कंदड़ डॉक्टर मुख़्तलिफ़ केसनि खे वेझड़ाई खां ॾिसनि था ऐं तजर्बेकार डॉक्टरनि जी निगरानी में जानवरनि जे इलाज जे अमल खे सम्झनि था। मुंहिंजो नालो आहे डॉक्टर इरम लगारी। मां सांगड़ डिस्ट्रिक्ट खां बिलोंग रखां थी। असां जीअं हिते आरसी हॉस्पिटल में ट्रेनिंग जे हवाले सां आया आहियूं, जेको बेनज़ीर भुट्टो शहीद ह्यूमन रिसोर्सिस रिसर्च ह्यूमन डेवलपमेंट में कयो आहे। इन में असांखे जाम सुठी ट्रेनिंग ॾिनी वई आहे। असांखे सहूलियत प्रोवाइड कई वई आहे, जंहिं हिसाब सां असां सर्जरी भी सिखी आहे। मैम ऐं सर असांखे सुठे नमूने सां गाइड कयो आहे। सर्जरी में बीह करे असांखे सभु कुझु सेखारियो आहे। पहिरीं असांखे हर शइ जी थ्योरिकली ट्रेनिंग ॾींदा आहिनि, टेस्ट बि वठंदा आहिनि, पोइ वरी असांखे उहो प्रैक्टिकली करे बि ॾेखारींदा आहिनि। पर हिन कहाणी जो ॿियो अहम किरदारु उहे माण्हू आहिनि जेकी पंहिंजे पालतू जानवरनि खे हिते इलाज लाइ आणीनि था। उन्हनि लाइ ही रुगो हिकु जानवर न, पर घर जो हिकु फ़र्दु हूंदो आहे। बिल्कुलु सेटिस्फाई आहियूं, बिल्कुलु ओके आहे। असांखे ख़बर बि न हुई त इनखे 100 माना बुखार आहे। असां इहो बि फील न हिते आया आहियूं त इहो बि अल्ट्रासाउंड बि करायोसीं। माना ॾाढो सुठी तरह सां असां सां गाइड करनि था, ॾाढो सुठी तरह सां इन्हनि खे ॾिसनि था, ईअं सम्झनि था त पंहिंजो जेको आहे कोई फैमिली मेंबर आहे। असां छा जो ॿार बि ॾेखारियोसीं, पर डॉक्टर असांखे ॿार सही कोन मिली सघिया हुया। हिकिड़ी कैट असांजी ईअं फोत थी वई हुई, उहा छा जो मिटी खाए पई, रेती खाए पई। उनजे करे पोइ असां हिते सरकारी में आयासीं। माशाल्लाह त सही आहे। पालतू जानवरनि सां माण्हुनि जी वाबस्तगी जानवरनि जे इलाज खे रुगो तिबी ज़रूरत न, पर हिकु जज़्बाती मामिलो पिणु बणाए छॾियो आहे। हिकु तरफ़ डॉक्टरनि जे लाइ ही हिकु मरीज़ आहे त ॿिए तरफ़ उन जे मालिक लाइ ही घर जो अहिड़ो फ़र्दु आहे जंहिंखे हू सेहतमंद ॾिसणु चाहिनि था। 145 साल पुराणी ही इमारत सिर्फ़ हिकु तारीख़ी विरसो न आहे, पर जानवरनि जी जेको भलाई जे लाइ हिते मौजूदु जेकी आहे सकाफ़ती अलामत बणियल आहे, जेकी अॼु ॾींहं ताईं क़ाइमु आहे। वधंदड़ आबादी ऐं उन में वधंदड़ तइदाद, जेको जानवरनि जो वधंदड़ तइदाद आहे, उन में जेको हिन क़िस्म जा कराची में जेके मर्कज़ आहिनि उहे जी तादाद वधणु खपे, ताकी जेको हर जानवर जेको आहे उन मां बर वक़्तु इलाज हासिल करे सघे।